ज़मानत मंजूर करे वरिती आहे। बुरहान खान चांडी सिंध हाई कोर्ट में ज़मानत रद्द थियण खां पोइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अव्हांखे ॿुधायूं पिया त कुझु अर्सा पहिरियां मेहड़ में 3 क़तल थिया हुआ, जिन जा इल्ज़ाम बुरहान खान चांडियो ऐं सरदार खान चांडियो ते हया पिया वञनि, जंहिं ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया विया। सिविल सोसाइटी पारां बि एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया विया, जंहिंखां पोइ अव्हांखे ॿुधायूं त उन जी ज़मानत मंजूर कई वई हुई। कुझु अरसे खां बाद में सिंध हाई कोर्ट पारां ज़मानत रद्द कई वई। अव्हांखे ॿुधायूं त काल्ह उन जे घर ते छापो पिणु हंयो वियो हुयो, जंहिंमें हू गिरफ़्तार न थी सघियो हुयो। हींअर अव्हांखे ॿुधायूं पिया त सुप्रीम कोर्ट क़तल केस में मुलविस पीपी अॻुवाण बुरहान खान चांडी जी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं सिंधी न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार चांडियो खां। जी ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं त कुझु टाइम अवल मेहड़ में जेको 3 क़तल थिया हुया, उनमें समंदार काउंसिल जो चेयरमैन मुख्तियार चांडियो ऐं संदसि जो वालिद करमला चांडियो ऐं उनजो भाउ जेको 3 क़तल थिया हुया। उन क़तल केस में जेको इल्ज़ाम हेठि नवाबज़ादा पीपी अॻुवाण बुरहान खान चांडियो ऐं उनजो वॾो भाउ नवाब सरदार खान चांडियो मथां बि हयो वियो ऐं उन्हनि जो FIR में उन केस में नाला ॾिना विया हुआ, जंहिंखां पोइ उन्हनि ज़मानतूं बि कराए वरितियूं हुयूं। उन केस मां इन्वेस्टिगेशन पुलिस दौरान उन्हनि जा नाला केस मां कढिया बि विया हुया। ATC कोर्ट मां उन्हनि जी ज़मानतूं थियूं हुयूं। उनखां पोइ हीउ केस जेको आहे हाईकोर्ट सखर वियो हुयो, जिते सखर हाईकोर्ट हिननि जे बुरहान खान जी ज़मानत रद्द कंदे उन ॿिन्ही जा नाला जेके पुलिस इन्वेस्टिगेशन में कढिया हुया, उन्हनि खे उन केस में एड कयो वियो हुयो। जंहिंखां पोइ सरदार खान चांडियो सुप्रीम कोर्ट मां ज़मानत अवल कराए वरिती हुई ऐं हाणे अॼु सुप्रीम कोर्ट मां नवाबज़ादा बुरहान खान चांडियो जेको PS 17 जो पीपल्स पार्टी तरफ़ां उम्मीदवार बि आहे वाराए नसीराबाद, त उनजी अॼु ज़मानत सुप्रीम कोर्ट मंज़ूर करे वरिती आहे। जंहिंखां पोइ गैबी हाउस वाराए में जेको आहे सो जियालन जो ऐं नवाब साहब जे हामिन जो हिकिड़ो जशन थियो आहे, मिठायूं थियूं आहिनि। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, वॾी महिरबानी अव्हांजी इन हवाले सां आगाह करण जे लाइ।